मिठी डिप्टी कमिश्नर थरपारकर अब्दुल हलीम जागरानी चवाए त शागिर्दनि खे निसाबी सरगर्मियुनि सां गॾोगॾु ॿियनि गैर निसाबी सरगर्मियुनि ऐं तालीमी सरगर्मियुनि में बि भरपूर हिसो वठणु घुरिजे त जीअं संदनि ज़हनी तोड़े जिस्मानी ओसर थी सघे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन समाजी भलाई वारे खाते थरपारकर जे इंतज़ाम हेठि हलंदड़ शहीद राणी बेनज़ीर भुट्टो लाइब्रेरी थरपारकर हेठि मिठी जी मरम्मत तज़ीन ऐं आराइश वारे कम खे मुकमल थियण बाद अॼु मुनक़िद कयल इफ़्तिदाई तक़रीब खे ख़ासि महिमान तौरु ख़िताब कयो। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे हुन चयो त शागिर्दनि खे घुरिजे त उहे महिनत सां पंहिंजी पढ़ाई कनि पर कुझु वक़्तु लाइब्रेरी खे बि ॾियनि जिते खेनि आम मालूमात समेत मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते लिखियल किताब पढ़ण जो मौक़ो मिलंदो। उहे शागिर्दनि खे पंहिंजो बच्चो सम्झे उन्हनि खे मयारी तालीम ॾियनि ऐं उन्हनि में मुताले जो रुझान पैदा कनि जंहिंसां शागिर्दनि खे वॾी मालूमात मिली सघे थी संदनि ॼाण में इज़ाफ़ो थींदो। इन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर मिठी फरीद हनीफ़ ॻाल्हाईंदे चयो त जंहिं बि मुल्क में लाइब्रेरियूं घणियूं हूंदियूं आहिनि उते जी क़ौम तमामु घणी शऊरी सघ ऐं ॼाण खज़ाने सां मालामाल हूंदी आहे। हुन जो चवणु हो त शागिर्दनि खे घुरिजे त किताबनि जो तमामु घणो मुतालो कनि जंहिंसां न रुॻो मुस्तक़बिल में तरक़ी माणींदा पर संदनि बि ॻाठ ऊचो थींदो। बाद में डिप्टी कमिश्नर थरपारकर लाइब्रेरी जो मुआइनो कयो जिते असिस्टेंट कमिश्नर मिठी फरीद हनीफ़ खेसि लाइब्रेरी जी मरम्मत ऐं ख़ूबसूरती वारे कम बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। इन मौक़े ते समाजी भलाई खाते जा अमलदार तालका सोशल वेलफेयर कमेटी जा मेंबर पिणु मौजूदु हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी